अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी सां गॾु मां आहियां सुनीता उद। सभ खां पहिरियां हेडलाइंस। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां असगर खान केस में अमल दरामद लाइ सुप्रीम कोर्ट वञण जो फ़ैसिलो। इमरान खान जी सदारत हेठि सलाह मशवरे लाइ कोटायल इजलास में पानामा फ़ैसिले खां पोइ जी सूरत हाल ऐं डॉन लीक्स ते पिणु ख़्यालनि जी ॾे वठि। पानामा फ़ैसिले ते JIT जोड़ण ऐं अवामी राब्ते मुहिम खे तेज़ करण जे हवाले सां बि सलाह मशवरा। हुकूमत पानामा केस ऐं डॉन लीक्स खे सर्द खाने जे हवाले करणु चाहे थी अॻुवाण। पीपल्स पार्टी पारां सिंध में बिजलीअ जी लोड शेडिंग ख़िलाफ़ 6 मई ते लाड़काणे में धरणे जो ऐलान। निसार खोड़े जो चवणु आहे त आबिद शेर अली जी लोड शेडिंग ख़त्म करण वारी दावा कूड़ी आहे। नून लीग कूड़ियुनि दावाउनि सबबि अवाम खे बेवकूफ़ बणाइण बंदि करे। कराची जे मेयर वसीम अख्तर चयो आहे त असां माफ़िया मां जान छॾाए सिस्टम खे बहितर करणु चाहियूं था। सियासत खां मथां थी अवामी मसइला हल कया वेंदा। शहीद बेनज़ीर पार्क ते कब्ज़ो थी रहियो आहे। गैर क़ानूनी भितियूं तामीर कयूं पियूं वञनि। खोड़ा भरिसां चोर 2 घरनि खे खाट हणी लखें रुपयनि जो सामान खणी फरार। ॻोठाणनि पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। पुलिस जी सरपरस्ती हेठि चोर ॾींहं ॾिठे जो घरनि अंदरि दाख़िल थी अवाम खां फुरलुट करे रहिया आहिनि ॻोठाणा। ऐं ॼाम साहब में ज़रई पाणी बासरनि पारां चोरी करण जूं ख़बरूं नशर थियण बाद सब इंजीनियर नोटिस वरितो। ज़मींदार ख़िलाफ़ पाणी चोरी करण जो केस दाख़िल। ही हिन वक़्त जूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। ख़बरुनि में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां असगर खान केस में अमल दरामद लाइ सुप्रीम कोर्ट वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इस्लामाबाद में इमरान खान जी सदारत हेठि सलाह मशवरे लाइ कोठायल इजलास में पानामा फ़ैसिले खां पोइ जी सूरत हाल ऐं डॉन लीक्स ते पिणु ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ज़रियनि मूजिबि इजलास में पानामा फ़ैसिले ते JIT जोड़ण ऐं अवामी राब्ते मुहिम खे तेज़ करण जे हवाले सां बि सलाह मशवरा कया विया। PTI जे पधिराई मूजिबि इजलास में पानामा केस जे फ़ैसिले ते अमल दरामद जी मुख़्तलिफ़ पहलुअनि ऐं डॉन लीक्स जी जांच रिपोर्ट ते हुकूमती रद्दअमल जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणो त हुकूमत पानामा केस ऐं डॉन लीक्स खे सर्द खाने जे हवाले करणु चाहे थी। PTI जी पधिराई में चयो वियो त डॉन लीक्स ऐं सजन जंदाल सां नवाज़ शरीफ़ सां ॻुझी मुलाक़ात ते सख़्त ॻणती ज़ाहिर कई वई। पीपल्स पार्टी सिंध में बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ 6 मई ते लाड़काणे में धरणे जो ऐलान करे छॾियो। निसार खोड़े जो चवणु आहे त आबिद शेर अली जी लोड शेडिंग ख़त्म करण वारी दावा कूड़ी आहे। पंहिंजे जारी कयल बयान में पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े चयो त सिंध जो अवाम सख़्त गर्मीअ में बिजलीअ जी अण ऐलानियल लोड शेडिंग करे तमामु घणो परेशान आहे। निसार खोड़े चयो त नून लीग कूड़ियुनि दावाउनि सबबि अवाम खे बेवकूफ़ बणाइण बंदि करे। हुन चयो त मुल्क में बिजली बहरान जो ज़िम्मेवार ॿियो केरु न पर नून लीग ई आहे। हुन चयो त हुकुमरान ऐं नून लीग वारा मुल्क मां लोड शेडिंग जे ख़ात्मे जूं कूड़ियूं दावाऊं करे रहिया आहिनि। हुन चयो त अॼु बि सिंध जे शहरनि ऐं ॿहिराड़ियुनि में 12-12 कलाक लोड शेडिंग आम आहे, जंहिंसां कारोबार बि सख़्तु मुतासिर थियो आहे। संदसि चवणो हो त नून लीग ऐं नवाज़ शरीफ़ खे आईनो ॾेखारींदा रहंदा ऐं बिजली ऐं पाणी वारे मुमलकती वज़ीर आबिद शेर अली जे दावाउनि खे कूड़ो साबित करे ॾेखारींदा। निसार खोड़े चयो त हाणे त पार्टी शुरू थी आहे। 6 मई ते लाड़काणे में धरणो हयो वेंदो। कराची जे मेयर वसीम अख्तर चयो आहे त हू माफ़िया मां जान छॾाए सिस्टम खे बहितर करणु चाहिनि था। सियासत खां मथां थी अवामी मसइला हल कंदा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वसीम अख्तर चयो त अॼु सहाफ़त जो आलमी ॾिहाड़ो आहे। हू साफ़ियुनि भाइरनि खे मुबारकूं ॾिए थो। हुन चयो त इतला हुयो त शहीद बेनज़ीर पार्क ते कब्ज़ो थी रहियो आहे। गैर क़ानूनी भितियूं तामीर कयूं पियूं वञनि। पार्क जे विच ऐं रस्ते सां गॾु भित खई वई हुई। हुन मकानी इदारनि वारे वज़ीर खे ॿुधायो हो त पार्क ते कब्ज़ो थी रहियो आहे। वसीम अख्तर चयो त हिन वक़्तु केतिरनि ई ॾींहंनि खां शिकायतूं हुयूं, जिन ते अमल करे शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क ते कब्ज़ो ख़त्म कराए रहिया आहियूं, जंहिं सां सॼे मुल्क जी मकानी नुमाइंदनि खे फ़ाइदो थींदो। KMC वटि जेके वसीला आहिनि उन्हनि सां रस्तो नथो ठही सघे। खोड़ा भरिसां चोर 2 घरनि खे खाट हणी लखें रुपयनि जो सामान खणी फरार थी विया। ॻोठाणनि पारां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वकील मुमताज़ हुसैन, फैज़ मोहम्मद ऐं मंठार अली जी अॻुवाणीअ में मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। ॻोठाणनि जो चवणो त पुलिस जी सरपरस्ती हेठि चोर ॾींहं ॾिठे जो घरनि अंदरि दाख़िल थी अवाम खां फुरलुट करे रहिया आहिनि। संदन चवणो त मुख़्तियार हुसैन ऐं सिकंदर अली नारेजे जे घरनि खे अणॼातल चोर खाट हणी लखें रुपयनि जो क़ीमती सामान खणी फरार थी विया। ॻोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस जी मिली भगत सां ॾोहारी माण्हुनि सरगर्म थी ग़रीब अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। एहतजाज कंदड़नि आला इख़्तियारनि खां घुर कई त पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे चोरी थियल सामान वापसि ॾियारे अवाम जी जान माल खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।
जाम साहब में ज़रई पानी बासरनि पारां चोरी करण जूं ख़बरूं नशर थियण बाद सब इंजीनियर नोटिस वठी ज़मींदारनि ख़िलाफ़ पाणी चोरी करण जो केस दाख़िल कराए छॾियो। जाम साहब जे वाहन ऐं शाखनि मां सियासी असर रखंदड़ ज़मींदारनि पारां पाणी चोरी करण ख़िलाफ़ आबादगारनि जे एहतजाज जो सब इंजीनियर अमजद लाखे नोटिस वठंदे साईं बख़्श मरी समेत चइनी ज़मींदारनि ते 62 बी एग्रीगेशन तहत केस दाख़िल कराए छॾियो आहे। ज़मींदारनि जो चवणु आहे त सब इंजीनियर मुंड जे ज़मींदारनि खे पाणी विकिरो करे रहियो आहे, जंहिं ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते ॾमरजी मथनि कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। हुननि आपाशी खाते जे अमलदारनि खे अपील कई त पाणी चोरी करण वारे मामले जी जांच कराए बासर ज़मींदारनि ऐं सब इंजीनियर ख़िलाफ़ कार्रवाई करे आबादगारनि खे ज़मीनूं आबाद करण लाइ पाणी फ़राहम कयो वञे। वारहे में ॻोठाणनि पारां घर मां चोरी थियल सामान वापसि न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद इलियास, अब्दुल वहीद, कारी मोहम्मद आसिफ़ ऐं शाहबलदीन बुघे जी अॻवाणीअ में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदड़ ॻोठाणनि चयो त कुझु ॾींहं अॻु हथियारबंद ॻोठ ते हमिलो करे घर भातियुनि खे यरगमाल बणाए सोना, ज़ेवर, रोक रक़म ऐं क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया। संदन चवणो त फुर वाक़े जो केस दाख़िल कराइण बावजूदि पुलिस चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। ॻोठाणनि जो चवणो त पुलिस केस में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बाद ॾेती लेती एवज़ आज़ादु करे छॾियो। जिन शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में ग़रीब आवाम खां फुर लुट करे जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। ॻोठाणनि IG सिंध खां मुतालबो कयो त SHO ख़िलाफ़ कार्रवाई करे चोरी थियल लखें रुपयनि जो सामान वापसि ॾियारियो वञे। ॿी सूरत में हू मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल कंदा। बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक अपडेट लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट awamiawaaz.com।